हरि ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे ग़ौर ॾेई ॿुधिजो त गंगा किनारे हिकु पंडित रहंदो हुओ। हू तमामु वॾो ज्ञानवान विद्वान हो। डेली कथा कंदो हुओ। खेसि हिकु खीर वारी डेली खीर ॾियणु ईंदी हुई, पर हिनखे अचण में खीर वारी खे अचण में देरि थी वेंदी हुई। इन करे पंडित हिन वटि हिन जे मथां कावड़ कंदो हुओ, कुरकंदो हुओ, पर खीर वारी पंहिंजी लाचारी ॾेखारींदी हुई, छो त खीर वारी ऐं हुन जे ॻोठ जे विच में हिकु नेर वहंदी हुई। नेर पार करण लाइ ॿेड़ी में अचिणो पवंदो हुओ ऐं ॿेड़ी वारो तॾहिं ई हलंदो हुओ जॾहिं हिन जी ॿेड़ी फुल भरिजंदी हुई। इन करे माईअ खे डेली देरि थी वेंदी हुई पंडित वटि पहुचण में। हिकु दफ़े खीर वारी पंडित वटि पहुती त इन कथा पे कई। इन ॿियो ज्ञान त कोन सम्झियो, पर उन में हिकु लाइन हुई जेकी हिन ॿुधी वरिती, जेको राम जो नालो वठे थो सो संसार सागर मां तरी थो वञे। इहा ॻाल्हि संदसि मन में बीह वई खीर वारी जे। हिन ख़्यालु कयो त डेली ॿेड़ी में अचण करे पैसा बि ख़र्च करणा पवनि था ऐं देरि बि थी वञे, ऐं देरि थी वञण जे करे पंडित बि मूं ते रंज थिए थो। सो ख़्यालु कयई त जॾहिं माण्हू राम जो नालो वठी संसार सागर मां तरी थो वञे, तॾहिं ही नंढी नेर छो न पार करे सघिबी। ईअं ई सोची हू विश्वास सां राम जो नालो जपींदे नेर में गिड़ी पई। हू हलंदे हलंदे वञी त खेसि पाणी थोरो पियो लॻे ऐं आसानी सां नेर पार करे वेही। पोइ त हू डेली ईअं ई करणु लॻी। ॿेड़ी ते चढ़णो न पियो हिनखे। ॿेड़ी जे चढ़ण बजाए बिना तरसण जे राम राम जपींदे नेर पार कंदी हुई। हिकु ॾींहुं ॾाढे प्रेम सां माई पंडित जी रोटी मोकिलाई। हू संदसि गॾु हलियो। नेर ते पहुता त खीर वारी नेर में गिड़ी हलणु लॻी ऐं पंडित खे चयाईं त तव्हां बि अचो न। पंडित चयसि त माई मूं खे नेर में ॿुॾणो कोन आहे, ॿेड़ी अचे त पोइ उन में चढ़ी ॿई हुन पार हलंदासीं। माई हैरानी मां पंडित खे चयो त राम राम जपींदे नेर मां हलंदा हलो त पार पहुची वेंदऊं। पंडित चयो त ईअं तोखे कंहिं चयो? ईअं कीअं थींदो? ॿेड़ी में चढ़ण सां ई पार पहुची सघिबो। खीर वारी माई पंडित खे चयो त तव्हांखे पंहिंजनि वचननि ते विश्वास कोन आहे? मूं त हिकु भेरे तव्हांजी कथा मां उहे लफ़्ज़ ॿुधा हुआ त राम जो नालो वठी जेको राम जो नालो वठे थो सो संसार सागर मां तरी थो वञे। उन ॾींहं खां वठी मां राम राम जपींदे ई नेर पार कंदी आहियां ऐं ॿेड़ी जे इंतज़ारु न करण करे तव्हां वटि बि टाइम ते वक़्तु सिर खीर पहुचाए वेंदी आहियां। उहो ॿुधी पंडित जूं अखियूं खुली वियूं ऐं सोचियाईं त विश्वास में वॾी शक्ति आहे। शास्त्र जी ॻाल्हि रुॻो पढ़ण ऐं ॼाणण सां कुझु नथो थिए। शास्त्रनि में विश्वास रखे उन मूजिबि अमल करण सां ई फल मिले थो। रुॻो कथा ॿुधण ऐं ॿुधाइण सां भलो कोन थींदो आहे, उन ते अमल करण सां थींदो आहे। तो जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त इन्हनि खे पंहिंजनि सां शेयर कयो।